असलम प्रोग्राम जवाब खपे संगन माया इम्तियाज मीर। आज मोहतरम जनाब प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ साहब ने ये कहा कि मुज़ाकरात होने चाहिए। पीटीआई को एक दफ़ा फिर कहा है, लेकिन उमर अयूब साहब ने कहा ये शर्त रख दी कि बानी पीटीआई बाहर आए और तभी बात हो सकती है। आज जिस तरह प्राइम मिनिस्टर साहब ने यह भी कहा कि मुझे कैंसर थी और मैं जेल में था और जिस तरह मुझे बाहर नहीं छोड़ा गया उसका जिक्र भी होना चाहिए जब वालदा का इंतकाल हुआ था। और मैं कभी रोना नहीं रो रहा था जेल में। मुज़ाकरात होने चाहिए, बैठ के हम मुज़ाकरात के लिए तैयार हैं, लेकिन दूसरी तरफ यही शराइत हैं कि बानी पीटीआई को आज़ाद किया जाए। मुझे ज्वाइन किया है सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, एमपी हैं पंजाब असेंबली में, उज़मा कारदार साहबा मेरे साथ हैं। मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। थैंक यू सो मच मीर साहब, अस्सलाम वालेकुम। आज बड़ी अहम यानी कि ये डेवलपमेंट हुई है। वजीर आजम साहब ने कहा कि एक दफा फिर कहा कि मुज़ाकरात करें, लेकिन उमर अयूब साहब ने जो कहा वो आपके सामने, क्या कहेंगे? बस आपके सामने जो पोल है वो खुल गया है। सिर्फ ये एनआरओ के चक्कर में ये सारा सिलसिला चल रहा है। इनको बिल्कुल अब लोग कहते हैं ना कि आप गवर्नमेंट जो है वो बढ़ के मुज़ाकरात करे। गवर्नमेंट तो तैयार बैठी है, क्योंकि गवर्नमेंट जो है वो एक जमहूरी जमात की गवर्नमेंट है और हम बातचीत में बिलीव करते हैं। लेकिन ये तो इनका तो वन पॉइंट एजेंडा है कि सारे केसेस जो है वो खत्म करके तो बानी साहब बाहर आ जाएं, अल्लाह अल्लाह खैर सलाह। तो ये बिल्ली तो थैले से बाहर आ चुकी है, अब आपने देख ही लिया है। और बिल्कुल शहबाज शरीफ सही कह रहे हैं कि उनको कैंसर था, फिर भी वालदा की डेथ पे भी उनको नहीं बाहर आने दिया। तो ये तो इनका अपना हाल था, क्योंकि इनका एक वन पॉइंट एजेंडा था जो बादशाह साहब बता गए। जब उनसे पूछते थे कि जी पाकिस्तान के कौन सा इशू है, कहते थे क्रश ऑपोजिशन। तो ये तो क्रश ऑपोजिशन के एजेंडे पे निकले हुए थे और यही इन्होंने काम किया। हर एक को इन्होंने जेल में डाल दिया 3.5 साल में। अब जो है कहते हैं कि जी मुझे तो कोई फर्क नहीं पड़ता, तो चीखें निकल रही हैं, कभी गर्मी लग रही है, कभी कोई और मसला हो जाता है। हालांकि पता नहीं कोई 1,500 मुलाकातें हो गई है। मुझे तो ये लग रहा है कि बनी गाला में बैठे हुए, कोई जेल नहीं लग रहा जिसमें बैठे हुए, फिर भी रोना पिटना जारी है। इनको बिल्कुल कोई सरोकार नहीं है किसी से बातचीत करने का, ना इन्होंने किसी की बात सुननी है और ना कोई इन्होंने रीजनेबल। अब आप देखें वो अज़्म इस्तेहकाम खुद बैठे हुए इनके केपी के सीएम ऑन बोर्ड, सब चीजें उनके सामने हुई। उन्होंने बल्कि बिल्कुल कहा जी हम फुली सपोर्ट करते हैं। उन्होंने कहा जी तालिबान कोई गुड बैड नहीं होता, तालिबान डेड तालिबान ही सही है। बाहर निकल के जनाब टेम्परा बदल दिया, क्योंकि अडियाला से डंडा फिरा उनके ऊपर कि तुम क्यों ये कह के आए हो, और अड़ गए। तो यानी कि जब कौमी सलामती की एक बात होती है तब भी इनको जो है ना वो ये समझ नहीं आती कि हमारे मुल्क में हमने कौम बन के सबने मिल के ये एक बिल्कुल बेज़रर सी और बिल्कुल गैर सियासी एक अज़्म इस्तेहकाम है, जिसमें एज अ पाकिस्तानी हमारा फर्ज है कि हम पूरी तरह इसमें अपना हिस्सा डालें और उनके साथ इदारों से मिल के तो दहशतगर्दी का खात्मा करें। लेकिन नहीं, उन्होंने वहां पे भी जो है वो अड़ंगियां डाली हुई हैं। तो ये इनका एजेंडा जो है ना सिर्फ अफरा तफरी का है, इनका एजेंडा है इंतशार का। इनको कोई वो जमहूरी सोच नहीं है इनकी, ये जत्था बन गए हैं बस। और वहाँ पे जो बानी साहब की ट्रेनिंग है वो यही है कि जी अब आप गंडासा लेके निकलें और मौला जट की तरह हर एक को आप धमकियां दें। बस ये इनकी ये लाएमल है इनका, बस अब आपके सामने है। उस्मा साहबा, दो चीजें बड़ी अहम है, आपको पता है। एक तो आपको पता है कि 9 मई का कोई सियासी केस तो है नहीं, हमला था फौज के ऊपर, इदारों के ऊपर हमला था और ये रियासत के ऊपर हमला था, पाकिस्तान के ऊपर हमला था। ये कोई सियासी केस तो नहीं है जिसमें आप इनको एनआरओ दें और मुज़ाकरात करें। एक चीज, तोशाखाना केस
آپ کے سامنے ہے، اور یہ بھی آپ کا کوئی بنایا ہوا کیس ہو رہی ہے. یہ پہلے وزیر اعظم ہیں اس ملک کے جنہوں نے کاروبار کیا، گھڑی بیچی، پھر پیسے لیے، پھر روڈ بنائی. اس میں نہیں جانا چاہتا، وزیر اعظم روڈ بنا رہے ہیں. تیسری چیز، آپ کو پتا ہے کہ فارن فنڈنگ کیس، یہ بھی آپ کا کیس تو نہیں ہے، کیسے پیسے باہر سے آئے. چوتھا، عدت کا کیس، یہ بھی آپ کا کیس نہیں. تو آپ کہاں ریلیف ان کو دیں گے؟ کیا کہیں گے؟ ہلو جی جی. ہاں، تو کہاں تو آپ relief؟ بالکل میر صاحب، آپ کے سامنے ہے سب کچھ. یہ سارے اوپن اینڈ شٹ کیسز ہیں. انہوں نے انتہا کر دی ہے کرپشن کی، سب کے سامنے ہے. اور اب اپنی جان چھڑانے کے لیے این آر او کے لیے بھیک مانگ رہے ہیں. بس یہی ہے کہ جی مجھے آپ معافی تلافی دے دیں تاکہ میں نکلوں اور پھر لوگوں کو اکسا کے پھر ریاست پہ حملہ کر دوں. تو اس کا تو کوئی علاج نہیں ہے. عظمیٰ صاحبہ، یعنی کہ عدم استحکام آپریشن، اس سے پہلے بھی آپریشنز ہوئے، بہت بہتر آپریشن ہوئے، اور اس کو پوری دنیا نے ریکگنائز کیا. آپ کو پتا ہے پاک فوج کی اتنی بڑی قربانیاں، یہ بھی اسی کی وجہ سے تحفظات کر رہے ہیں کہ پی ٹی آئی بانی چیئرمین باہر آئیں. یہ پریشر ڈالنا چاہتے ہیں، بلیک میل کرنا چاہتے ہیں. آپ کو بالکل آپ معاملے کی تہہ تک پہنچ گئے. وہاں پہ بھی انہوں نے اڑنگی اسی کے دی ہے کہ یہ بلیک میل کریں، ریاست کو بلیک میل کریں اور کہیں کہ جی ہم آپ کے ساتھ شامل نہیں ہوں گے، ہم کوآپریٹ نہیں کریں گے. اور بیچ میں یہ معاملہ ہے کہ یہ چاہتے ہیں کہ این آر ایف دیکھ کے اس کو باہر نکال دیں. بالکل یہی معاملہ ہے. آپ کو پتا ہے کہ اس جو حالات آج ہیں آپ کے سامنے، معیشت کے اور دہشت گردی بڑے چیلنج ہیں حکومت کے لیے، آپ کو پتا ہے. اور اسمبلی کو نہیں، آج بھی انہوں نے کہا کہ ہم اس طرح اسمبلی کو چلنے نہیں دیں گے، اور جو آج بھی انہوں نے یہی دھمکی دی ہے. تو مطلب تو یہ تو مطلب ریاست دشمنی ہے، ملک دشمنی ہے، یہ عوام دشمنی ہے. کیا کہیں گی؟ میر صاحب دیکھیں، بات ساری یہ ہے کہ ریاست کو چوڑیاں پہن کے تو نہیں بیٹھی ہوئی نا. صحیح. پاکستان ہے تو ہم ہیں، پاکستان نہیں ہے تو ہم بھی نہیں ہیں. ہماری ریڈ لائن تو پاکستان ہے، اور ریاست اور قانون تو حرکت میں آتا ہے. آپ ایک دشمن سے تو ایکسپیکٹ کر سکتے ہیں، ٹی ٹی پی سے تو ایکسپیکٹ کر سکتے ہیں کہ وہ ریاست پہ حملہ کرے، لیکن اپنے لوگ اگر کریں تو پھر یہ تو معاملہ جو ہے اس کو پھر آنی ہاتھوں کے ساتھ نبٹنا پڑتا ہے. کیونکہ پاکستان جو ہے وہ ہماری جو فرنٹ لائن کے جو ہمارے سارے قومی سلامتی کے ادارے ہیں، دیکھیں انہوں نے ہزاروں جانوں کا نذرانہ دیا ہے. پاکستانی قوم نے کتنے ہزاروں جانوں کا نذرانہ دیا ہے. پھر کہیں آج ہم آزادی کی فضا میں سانس لے رہے ہیں. بڑی ہمارے جو آباء و اجداد ہیں انہوں نے بڑی قربانیاں دی ہیں پاکستان بنانے کے لیے. تو اب جب ایک معیشت کا پہیہ پھر چلتا نظر آ رہا ہے، ان کو سمجھ نہیں آ رہی کہ جو مہنگائی کا یہ رونا روتے تھے وہ بھی اب بہت نیچے آ گئی، 12% پہ آ گئی ہے. تو اب کون سا چورن بیچنا ہے یہ ان کو سمجھ نہیں آ رہی ہے. ان کی ساری دکانیں بند ہو رہی ہیں آہستہ آہستہ. وہ ڈیفالٹ والی جو کہانی تھی وہ بھی ختم ہو رہی ہے. تو اب یہ ان کو افراتفری پڑ گئی ہے، بخلا گئے ہیں. اب ان کو سمجھ نہیں آ رہی کیا کرنا ہے. لیکن دیکھیں قانون جو ہے نا وہ اپنا راستہ خود بناتا ہے. اگر آج آپ نے ان کو باہر نکال دیا تو پھر میر صاحب ایکسپیکٹ کریں کل کوئی اور ریاست پہ حملہ کر دے گا، پرسوں کوئی اور کر دے گا. پھر پاکستان کا تو اللہ ہی حافظ ہے نا. بڑی مہربانی، آپ نے ٹائم دیا. عظمیٰ کاردار صاحبہ ایم پی ہیں پنجاب اسمبلی میں، نون لیگ سے ان کا تعلق، جو پوائنٹ آف ویو بدو ناظرین بریک جو ٹائم تھو اب بریک کھاں پو تھا چون ڈسکشنز کرتے بتائیں. ویلکم برازین. مجھے ٹیلی لائن پہ جوائن کیا ہے معروف تجزیہ نگار ہیں انٹرنیشنل ریلیشنز پہ، ڈیفنس کے اوپر، معیشت پہ، سیاست پہ بڑی گہری نظر ہے. ان کے ویلاگس بھی آپ سنتے رہتے ہیں، تجزیہ بھی سنتے رہتے ہیں، کھل کے بات کرتے ہیں. محترم جناب بریگیڈیئر ریٹائر طارق خلیل صاحب میرے ساتھ ہیں. بریگیڈیئر صاحب، میں آپ کو ویلکم کرتا ہوں اپنے شو میں. تھینک یو میر صاحب.
ब्रिगेड साहब, आपको पता है ضرب अज़ब भी जिस तरह हुआ कामयाबी के साथ, सभी ने सपोर्ट किया एक दहशतगर्दी के खिलाफ। एक नई वेव जिस तरह आई है, अज़म इस्तेहकाम की बात की गई है कि ऑपरेशन शुरू होगा, इसके ऊपर कुछ सियासी जमातें पॉलिटिकल पॉइंट्स स्कोरिंग कर रही है। एक पॉलिटिकल सपोर्ट के साथ ऑपरेशन होना चाहिए, क्या कहेंगे? मीर साहब देखिए, मुझे इसकी खद्दोखाल या इसकी डिटेल्स का तो कोई पता नहीं है। सही। इसलिए एक मैं फिलोसफिकल बहस की बात करने वाली बात है। सही। मेरी आवाज आ रही है आप? हाँ सर, आ रही। तो जहां तक ऑपरेशन का ताल्लुक है, मैं खुद अपने वक्तों में हम ये काम करते रहे हैं, तो ये तो ऑलरेडी ऑन गोइंग है। आप रोजाना आप देख नहीं रहे, कहीं ना कहीं इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन हो रहे हैं। अब इसको कोई उन्होंने एक नाम दे दिया है तो ठीक है, लेकिन इट शुड रिमेन कन्फाइंड टू दी जो उन्होंने ऑब्जेक्टिव्स है। सही। ब्रिगेड साहब, आप जिस तरह रशिया के अंदर आपकी नज़र से गुजरा, जिस तरह के हमले हुए हैं वो भी आपके सामने है, दुनिया के अंदर भी टेररिज्म एक्सट्रीमिज्म को आप देख रहे हैं। एक नई टर्म जिस तरह, हमको तो पता है, लोगों के सामने हो सकता है वो नहीं हो, ISIS-K का आना, जिस तरह उसके बाद उनका फैलना, ताकतवर होना, आप यहां के टेररिज्म को किस तरह देखते हैं? जोड़ते हैं उन कुव्वतों के साथ जो ये इंटरनेशनली चीजें कर रही हैं? देखिए जी, एक बात तो आप बिल्कुल कैटेगोरिकली याद रख लें, वो ये है कि पाकिस्तान के दुश्मन बहुत है। ठीक। सही। और वो ईस्ट में भी हैं और वेस्ट में भी हैं। चाहे उनके स्ट्रेटेजिक मफादात कोई भी हो, अलग-अलग हो या इकट्ठे हो, द फैक्ट रिमेन्स कि वो अपना हिस्सा डालते हैं। और अनफॉर्चुनेटली पिछले कुछ एक दहाई से इंटरनेशनल पॉलिटिक्स में टेररिज्म का असर और रसूख बहुत हो गया है, और टेररिज्म को एक फॉरेन पॉलिसी कंपोनेंट के तौर पे इस्तेमाल किया जाता है। सही। तो इसलिए जो ISIS है, ये तो काफी पुरानी हो गई है तंजीम। इराक वार के बाद ये पैदा की गई थी 2014 में। तो इसका मकसद कुछ और था, लेकिन वो फिर फैलती गई। लेकिन हमारे खिलाफ तो सिर्फ ISIS नहीं है, बहुत सारे दूसरे स्प्लिंटर ग्रुप्स हैं, जिसमें TTP है, उनके तरह खुरासानी ग्रुप है, और अंदर और ग्रुप्स हैं। ISS के भी बहुत सारे ग्रुप्स हैं। सही। फिर कुछ मिलिट्री एलिमेंट्स भी हैं, और इन सब को कोऑर्डिनेट करने वाले तो मैं तो बड़ा खुल के बात करता हूँ कि हमारे दुश्मन हमारे अक्रॉस द बॉर्डर बैठे हुए। सर, अगर मैं इसको यही कहूं कि ये जो दुश्मन जो डिस्टेबलाइज करना चाहते हैं, इंटरनली भी वो एक्टिव हैं, एक्सटर्नली भी वो एक्टिव हैं। जिस तरह आज की खबर आपकी जहन से, नजर से गुजरी होगी, हेडलाइन थी मेन कि जिस तरह साबका एम्बेसडर ने इसराइल के, उन्होंने कहा कि कारगिल में हमने सपोर्ट किया था इंडिया को, क्या कहेंगे? उसमें तो कोई शक ही नहीं है जी, ये तो कोई नई बात थोड़ी है। सही। ये तो बारहा ये चीजें वक्तन अगर फौरी तौर पे नहीं तो बाद में निकलती रही हैं। तो इसराइल तो हमेशा से इंडिया को सपोर्ट दे रहा है। जिया साहब के जमाने में भी रही थी, 80s में भी एक दो दफा उन्होंने आपके एसेट्स को डिस्ट्रॉय करने की कोशिश की थी। तो ये कोई नई बात नहीं है, लेकिन बात ये है कि अगर हमने इस कामयाबी हासिल करनी है तो हमें अवाम को साथ लेके चलना होगा। सही। और जब तक वो हम साथ उनको नहीं लेंगे तो ऑपरेशंस मुश्किल होते जाएंगे। बड़ी मेहरबानी मोहतरम जनाब ब्रिगेडियर रिटायर तारिक खलील साहब ने कि एक अवाम की सपोर्ट के साथ ऑपरेशन करना चाहिए। हमारे दुश्मन बहुत हैं, अंदरूनी तौर भी दुश्मन हैं, बाहर के भी दुश्मन हैं, और
सपोर्ट के साथ आना चाहिए, और सियासी जमातें जिस तरह पॉलिटिकल पॉइंट्स स्कोरिंग कर रही हैं ये भी आपके सामने। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वेलकम रे नाज़रीन। मूंखे ज्वाइन किया आहिनि पाकिस्तान जा मारूफ़ कानूनदान आहिनि, बैरिस्टर आहिनि, तज्ज़िया निगार आहिनि, अकेडमिक आहिनि ऐं कॉलमनिस्ट आहिनि, सेनेटर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मोहतरम जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब मूंसां गॾु आहिनि। सेनेटर साहब, तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू। बिर साहब, अॼु बि जहिड़े तरीक़े सां वज़ीर आज़म खुली करे ऑफर कई त मुज़ाकरात थियणु खपनि PTI ॾांहुं, पर लीडर ऑफ द अपोजिशन उमर अयूब साहब चयो त उन जे लाइ शर्त आहिनि। शर्त इहा आहिनि त PTI जे बानी चेयरमैन खे आज़ादु कयो वञे। छा चवंदो सेनेटर साहब इन ते? उहो त लीगल प्रोसेस आहे न, वज़ीर आज़म हुनखे कीअं आज़ादु करे सघंदो? शर्त अहिड़ो रखनि जेको माना इहो त आहे त ॻाल्हियूं न आहिनि करणियूं। सही। शर्त जेको आहे सो तव्हां अहिड़ो रखो जेको गवर्नमेंट जे वस में हुजे न। हाणे इमरान ख़ान खे त अदालतूं छॾींदियूं न। हाणे इमरान ख़ान खे जेको आहे सो इमरान ख़ान खां सवाब जेको आहे सो इमरान ख़ान जी पॉलिटिकल पार्टी आहे उहा डायलॉग करे सघे थी ऐं उहे डायलॉग अॻिते वधी सघे थो। मुंहिंजे ख़्याल में पॉलिटिकल फोर्सिस खे डायलॉग करणु घुरिजे पाण में, छो त मुल्क खे जेके क्राइसिस आहिनि उन में सभिनी धुरियुनि खे गॾिजी जेको आहे सो कमु करणु घुरिजे। बैरिस्टर साहब, पीपल्स पार्टी के भी कंसर्न्स ॾाढा आहिनि, रिजर्वेशन्स आहिनि पंहिंजी जॻह ते, पर पीपल्स पार्टी जी क़यादत हिकिड़ी मिच्योर सियासत कई आहे, मुल्की सियासत कई आहे, क़ौमी सियासत कई आहे। जहिड़े तरीक़े सां अज़म इस्तेहकाम ऑपरेशन ते पीपल्स पार्टी बि चयो आहे त थियणु खपे दहशतगर्दी एक्सट्रीमिज़म जे ख़िलाफ़, इन ते वरी PTI सियासत करे थी, ब्लैकमेल करे थी। छा चवंदो? मुंहिंजे ख़्याल में जेको कल्ह बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी जेका कल्ह स्पीच हुई पंहिंजो उन जे हवाले सां पंहिंजो बिलावल भुट्टो साहब ई उनखे ओलियो दरांत ॾिनी त PTI सां अपोजिशन सां तव्हां ॻाल्हियूं कयो ऐं वज़ीर आज़म जो जेको बयानु आहे उहो उन ई कंटेक्स्ट में आयो आहे। ऐं जेकॾहिं छो त उन्हनि जी ख़ैबर पख्तूनख्वा में गवर्नमेंट आहे, उनखां पोइ उन्हनि जेको अॻिली गवर्नमेंट में जेको आहे सो तालिबान खे उते रिसेटल कयो, उन जे हवाले सां जेको आहे सो PTI नथी चाहे त जेको आहे सो जेको लॉ एंड ऑर्डर जो इशू आहे उहो फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो उन में उते वञी जेको आहे सो उन्हनि को उन्हनि जे लाइ इशू थिए ऐं उन ते ई हू सियासत करे रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में लॉ एंड ऑर्डर जे इशू ते या इकनॉमी जे इशू ते उनखे जेको आहे सो एतिरो न वञणु घुरिजे, छो त इहे ॿई इशू अहिड़ा आहिनि जेका इकनॉमी आहे ऐं लॉ एंड ऑर्डर जेको मुल्क खे एड्रेस करणा आहिनि ऐं उनखे एड्रेस न करण सां जेको आहे सो मुल्क में अनारकी वधंदी, मुल्क में बदअमनी वधंदी, मुल्क में लाक़ानूनत वधंदी ऐं इहे जेके ॿई इशू आहिनि उन ते जेको आहे सो जेकॾहिं PTI पॉलिटिक्स इन ते थी करे इकनॉमी ते ऐं लॉ एंड ऑर्डर ते, त मुंहिंजे ख़्याल में इहो नामुनासिब आहे। बैरिस्टर साहब, तव्हां यकी लिखंदा बि आहियो इन शइ ते, हमेशह आइनी ॻाल्हि बि कई, आइनी एक्सपर्ट बि आहियो, तव्हांखे ख़बर आहे त 18th अमेंडमेंट ऐं ॿियो NFC अवार्ड, कल्ह निसार अहमद खोड़े साहब बि चयो त हर 5 सालनि में NFC अवार्ड मिलणु खपे, पर उहो काफ़ी टाइम खां वठी कोन, वरी 2025 में थिए, त छा चवंदो इन ते? मुंहिंजे ख़्याल में NFC अवार्ड रिक्वायरमेंट आहे ऐं आर्टिकल 160 में इहो लिखियलु आहे त जेको आहे सो जेको NFC अवार्ड अॻिलो मिलंदो उन में सूबनि जो हिसो वधाए सघिजे थो, पर उहो घटि नथो करे सघिजे। उन जे करे सूबनि खे प्रोटेक्शन हासिल आहे ऐं मुल्क जी जेका माशी सूरत हाल आहे फेडरल गवर्नमेंट जेको वटि आहे कुझु कोन ॾेई कोन सघंदी, उन जे करे जेको आहे सो जेको NFC अवार्ड आहे जेका कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट आहे उहा स्टॉल लॻी पई आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़ोर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में जेको आहे 2010 में NFC आयो आहे, उनखां पोइ का बि गवर्नमेंट न ॾेई सघी आहे NFC ऐं अहिड़ी तरमीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में थी जो 17 ऐं 18 तरमीम जेके जनरल ज़ाया मुशर्रफ कयूं उन्हनि खे जेको आहे ख़तमु कयो वियो। ॿी का पार्टी जेको आहे सो आइनी तौर ते अॻिते न वधी सघी आहे, सियासी तौर ते अॻिते न वधी सघी आहे, सवाइ पीपल्स पार्टी जे जेका 2010 में जेको इहो माइल स्टोन थियो आहे पीपल्स पार्टी तरफ़ां 18 तरमीम में NFC अवार्ड, उनखां पोइ अॻिते का बि पार्टी उन ते जेको आहे सो पहल न करे सघी आहे ऐं मुल्क जी जेका माशी सूरत हाल आहे उहा अबतर थींदी वई आहे ऐं उहा बहितर न थींदी आहे, पॉलिटिकल पोलराइज़ेशन वधी आहे इन ई दौर में। मुंहिंजे ख़्याल में त हाणे असांखे उन ई पासे ॾे ॾिसणो पवंदो त 18 तरमीम छा थी थिए, NFC छा थो चए ऐं मुल्क जे हालात खे कीअं सुधारे सघे थो। सर, जीअं त पॉलिटिकल पोलराइज़ेशन जी तव्हां ॻाल्हि कई, CPEC बि मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब उन जे लाइ अनथक महिनत कई, CPEC जो अचणु, वरी हाणे
मिनिस्टर साहब जो अचणु चाइनीज़ जो उन जी बि इहा ई ॻाल्हि करणु त तव्हां सभ खां पहिरियां पंहिंजे अमुन अमान खे बहितर कयो, पोइ इन्वेस्टमेंट ईंदी आहे। हिकु त इहा ॻाल्हि। ॿी बजट जे हवाले सां पीपल्स पार्टी खे बि कंसर्न्स हुया। बजट बि अहिड़ी आई आहे जंहिंमें अवाम खे रिलीफ कोन पियो मिले ऐं अवाम तकलीफ़ में आहे। एनर्जी जो बहरान तव्हांजे साम्हूं आहे। इहे वॾा इशूज़ आहिनि बैरिस्टर साहब। सदर आसिफ ज़रदारी साहब पंहिंजी तक़रीर में चयो हो, जेको प्रेसिडेंशियल एड्रेस कई, त जेके मुल्क खे मसइलो आहे उहो लॉ एंड ऑर्डर जो वॾो मसइलो आहे, ऐं जेसि ताईं असीं उहो एड्रेस न कंदासीं तेसि ताईं जेको आहे सो उहो एड्रेस न थींदो, फॉरेन इन्वेस्टमेंट ईंदी कोन। ऐं उन खां पोइ हुन इहो बि पॉइंट आउट कयो त पॉलिटिकल पार्टीज़ खे ॿ स्टेप पोइते वेहणो पवंदो ऐं पाण में वेहणो पवंदो, छो त 90 ऐं 80 जे दौर में इहो तजुर्बो अॻिलो थी चुको आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ जेको आहे सो गॾु वेही उन्हनि चार्टर ऑफ डेमोक्रेसी कयो। त हींअर बि सूरत हाल इहा ई आहे त जेको 90s वारो जेको चिपलेस वारो दौर हो या पोलराइज़ेशन वारो दौर हो, उहो जेको आहे सो तव्हां रिपीट न कयो, पर तव्हां ॿ स्टेप पोइते वञो ऐं मुल्क जे इकनॉमी ऐं लॉ एंड ऑर्डर खे जेसिताईं तव्हां ठीक नथा कयो तेसिताईं मुल्क पोइते वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको आहे सो क़ौमी असेंबलीअ में बजट ते इहा ई तक़रीर की, जेका तमामु हिकिड़ी जामिया ऐं मुंहिंजे ख़्याल में वॾी इम्पोर्टेंट तक़रीर रही बजट ते। त जेको आहे सो तव्हां अवाम ते जेको आहे सो 12,500 अरब जो जेको आहे सो तव्हां ॿार था विझो, 7,500 इनडायरेक्ट टैक्सिस आहिनि ऐं 5,000 जो जेको आहे सो नॉन टैक्स रेवेन्यू आहे। इहो सिधो अवाम ते ॿार आहे। ऐं जेके डायरेक्ट टैक्सिस आहिनि उहो रुॻो 5,500 अरब आहिनि, 5.5 ट्रिलियन। त इहो जेको एतिरो ॿार अवाम ते विझो था, हुननि त इहा बि तजवीज़ ॾिनी त सूबनि खे ॾियो त सेल्स टैक्स ऑन गुड्स जेको आहे सो जेतिरो सूबनि जो रिकॉर्ड सही रहियो आहे सेल्स टैक्स ऑन सर्विसिस जे रिकवरीअ में, उन करे तव्हां सेल्स टैक्स ऑन गुड्स सूबनि खे ॾियो। उहो तजुर्बो बि तव्हां करे ॾिसो त उहो तव्हांखे वधीक रिकवर करे ॾींदा। ऐं उन ते तमामु जेको आहे सो जामिया तक़रीर कई बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कयो जेका सेनेट में। उन जे ई हवाले सां जेको आहे सो प्राइम मिनिस्टर जो इहो बयानु आहे। उन जे ई हवाले सां जेको आहे सो मुल्क खे जेको महांगाईअ जो, बिजलीअ जो, एनर्जी जो बहरान आहे, उन मां कीअं निकिरे। ऐं उन में बि पंहिंजो बिलावल साहब इहा तजवीज़ ॾिनी त तव्हां सोलर एनर्जी ऐं लोकल जेका अल्टरनेट एनर्जी आहे या जेको सो कोल आहे, लोकल कोल आहे, उन ते हिसार कयो। ऐं ॿाहिरां जेको आहे सो तव्हां तेल जे ज़रिए जेको आहे थर्मल पावर जे ज़रिए जेको आहे तव्हां जेका बिजली पैदा कयो था उनखे ख़तमु कयो फौरी तौर ते। जेका तेल जी लादी आहे उहा तव्हांखे नथी करणु अचे, मूंखे ख़बर आहे, पर जेको आहे सो तव्हांखे न्यू बिगनिंग करणी पवंदी। ऐं मुल्क में जेको आहे सो इनकलाब ई न ईंदो, इनकलाब जॾहिं ईंदो तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां अल्टरनेट एनर्जीअ जो जेको आहे सो इनकलाब बर्पा कंदव ऐं माण्हुनि खे उन में ई जेको आहे सो रिलीफ मिलंदो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो तव्हांजी जेका रिकवरी आहे उहो जेको माण्हुनि ते भार विझो था इनडायरेक्ट टैक्सिस जो, जेके 7,500 इनडायरेक्ट टैक्सिस आहिनि, 5,000 जो नॉन टैक्स रेवेन्यू आहे, उनखे तव्हांखे सोचणो पवंदो। बिलावल भुट्टो साहब जी कल्ह जेका तक़रीर रही उहा तमामु वॾी जामिया तक़रीर रही। उन जे सिलसिले में जेको आहे सो इहे प्रपोज़ल्स अचनि था, इहे कागज़ियूं ऑफर अचनि थियूं। ऐं मुंहिंजे ख्याल में उन में जेको आहे सो जेको पॉलिटिकल टेम्परेचर आहे मुल्क में उहो घटियो आहे। वॾी महिरबानी मोहतरम जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सेनेटर। मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी स्पीच तव्हांजे साम्हूं त मुज़ाकरात थियणु खपनि ऐं डायरेक्ट टैक्स ऐं इनडायरेक्ट टैक्स जी जेको ज़िक्र कयईं उहो बि तक़रीर में तव्हांजे साम्हूं हुयो। ऐं सियासी पॉलिटिकल पोलराइज़ेशन घटि थियणु खपे जेको मुल्क जे मुफ़ाद में आहे। ऐं दहशतगर्दी वॾो चैलेंज आहे मुल्क जे लाइ। सभु सियासी जमातूं पंहिंजे ज़ाती मुफ़ादातनि खे हिकु साइड ते रखी करे मुल्क जे मुफ़ाद में अॻिते वधणु खपे। इन सघंदी इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।